Welcome to Time News Studios. You are watching 1 p.m. Bulletin. जलसो कयो पियो वञे। बन्नू जे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स से पीडीएम कारकुननि तरफ़ां पहुचण जो सिलसिलो जारी। रैली ऐं जलसे में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शिरकत न कंदो। मौलाना फज़लुर रहमान ऐं ॿिया अॻवान ख़िताब कंदा। पीडीएम जी रैली ऐं जलसे जे मौक़े ते बन्नू में सिक्योरिटी जा गैर मामूली इंतज़ाम। स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जे भरपासे वारनि इलाइक़नि में सीसीटीवी कैमराऊं लॻायूं आहिनि। पीडीएम सरबराह तरफ़ां हुकूमत खे टफ टाइम ॾियण लाइ हिकमत अमली तब्दील करण जो एतिराफ़। मौलाना फज़लुर रहमान जो चवणु आहे त क़ानूनी माहिरनि जी राय बाद माज़ी जे फ़ैसिलनि में थोरो फ़र्क़ु आंदो, जंहिंखे मीडिया ते इख़्तिलाफ़ जो नालो ॾिनो पियो वञे। पीडीएम तरफ़ां सेनेट इलेक्शन में हिसो वठण जो फ़ैसिलो इत्तफ़ाक़ राय सां कयो वियो। लॉन्ग मार्च ऐं इस्तीफ़ा जी हिकमत अमली जनवरी महीने में वाज़े कंदासीं। जाली असेंबली खे मुद्दो पूरो न करणु घुरिजे। जाली हुक्मराननि सां ॻाल्हियुनि जा के बि इम्कान न आहिनि। नून लीग अॻवान एहसन इक़बाल जो चवणु आहे त सेनेट चूंडुनि में हिसो वठण जो मतिलबु इहो न आहे त पीडीएम पोइ ते हटी वई। सेनेट इलेक्शन्स में हिसो न वरितो त हुकूमत खे अक्सरियत मिली वेंदी। जॾहिं लो गरम थींदो त धक हणंदासीं। नैब मुल्क सां छा करे रहियो आहे? कम नैब कंदो आहे, भोगणो सुप्रीम कोर्ट खे पवे थो। नैब खे मर्ज़ी हलाइणी आहे त सेक्शन 9 में तरमीम करे पोइ जीअं वणेसि तीअं करे। सुप्रीम कोर्ट तरफ़ां नैब जी कारकर्दगी ते बेइत्मिनानी ज़ाहिर। जाली बैंक अकाउंट्स केस ते ॿुधणी दौरान जस्टिस मोहम्मद अली मज़हर नक़वी रिमार्क्स ॾींदे चयो त नैब नंढनि ऑफिसर्स खे गिरफ़्तार करे थो, असल फ़ाइदो वठंदड़नि खे नथो पकड़ियो वञे। बकरी चोर 5 सालनि लाइ जेल हलियो वेंदो आहे। वॾी करप्शन कंदड़ आज़ाद घुमी रहिया आहिनि। जस्टिस उमर अता बंदियाल रिमार्क्स ॾींदे चयो त ॿुधायो वञे त नैब खे कमु करण खां केरु रोके रहियो आहे, उनखे पकड़ींदासीं। नैब खे बहादुरी ऐं इख़्लाक़ी जुरत जो मुज़ाहिरो करणो पवंदो। सेनेट सूदो मुख़्तलिफ़ फोरम्स ते नैब जे बारे में ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। नैब सरकारी ऑफिसर्स ते दबाव विधो, असल फ़ाइदो वठंदड़नि खां पुछो बि कोन। सभिनी ते हिकु जहिड़ो कानून लागू हुजणु घुरिजे। सिंध काबीना हाई कोर्ट जे फ़ैसिले तहत हेड मास्टर्स जो कॉन्ट्रैक्ट ख़त्म न करण जो फ़ैसिलो करे वरितो। हेड मास्टरनि जी सिलेक्शन वारे मामिलो सिंध पब्लिक सर्विस कमीशन खे हवाले करण जो फ़ैसिलो। काबीना इजलास में चयो वियो आहे त SPSC जी सिलेक्शन ताईं हेड मास्टर कॉन्ट्रैक्ट ते कमु जारी रखंदा। काबीना के ब्रीफिंग दौरान चयो वियो आहे त साल 2015 में 2000 हेड मास्टर्स खे IBA टेस्ट ज़रिए भर्ती कयो वियो हो। उन्हनि हेड मास्टरनि जो कॉन्ट्रैक्ट ख़त्म थियण वारो आहे। सिंध हाई कोर्ट हैदराबाद मां हेड मास्टर्स जो कॉन्ट्रैक्ट ख़त्म करण खां रोके छॾियो हो। सिंध काबीना सक्सेशन सर्टिफिकेट बिल 2020 मंज़ूर करे वरितो। हाणे फ़ौती शख़्स जा पोयर सर्टिफिकेट लाइ अदालत बदिरां नादरा सां राब्तो करे सघंदा। सिंध काबीना जे इजलास में नयनि गाॾियुनि जी ख़रीदारी लाइ कमेटी क़ाइमु। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त कमेटी हुकूमत वटि मौजूदु गाॾियुनि जो जाइज़ो वठंदी। जेके गाॾियूं थोरी मुरमत सां इस्तेमालु थी सघनि थियूं उहे ऑफिसर्स खे अलॉट कयूं वेंदियूं। सिंध काबीना मोटर व्हीकल ऑर्डिनेंस में तरमीम जी मंज़ूरी ॾेई छॾी। तरमीमी ऑर्डिनेंस तहत मोटर व्हीकल इंस्पेक्टर्स खे गाॾियुनि में लॻल CNG किट्स जो मुआइनो करण जो इख़्तियार हूंदो। इजलास दौरान ट्रांसपोर्ट खाते खे तरमीमी ऑर्डिनेंस जो मुसविदो तयारु करे काबीना आॾो पेश करण जी हिदायत। क्वेटा जे ओलहंदे बाईपास ते हज़ारा बिरादरी जो चौथे ॾींहुं बि मच साहने ख़िलाफ़ धरणो जारी। वज़ीर आज़म जी हिदायत ते पहुतल हुकूमती टीम जो बि मुतासिरनि सां ॻाल्हियूं नाकाम। धरणे में शामिल मुतासिरनि वज़ीर आज़म जी आमद खां सवाइ धरणो ख़त्म करण खां खुतो जवाबु ॾेई छॾियो। मच में हज़ारा बिरादरी जे 11 पोरतनि खे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो हो। कराची जे बि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हज़ारा बिरादरी सां ॿधीअ जे इज़हार लाइ धरणा। शाहराए फैसल, नुमाइश चौरंगी, यूनिवर्सिटी रोड, अबुल हसन इस्फहानी रोड ऐं पावर हाउस चौरंगी ते धरणनि सबबि ट्रैफ़िक जैम, शहरी परेशान।
NICVD में 30 खां वधीक ऑफिसर्स जी गैर कानूनी तौर मुक़ररी जो इंकशाफ। नैब NICVD में मुबैना गैर कानूनी भर्तियुनि ऐं करप्शन वारे मामले ते सिंध हाई कोर्ट में जवाब जमा कराए छॾियो। नैब जे जवाब में इंकशाफ कयो वियो आहे त NICVD इंतज़ामिया सेपरा रूल्स जी भञकड़ी कंदे मनपसंद माण्हुनि खे ठेका ॾिना। सिहत खातो NICVD जो रिकॉर्ड नथो ॾे। डॉक्टर नदीम ऐं ॿियनि इंतज़ामी अमलदारनि होटल ऐं गाॾियुनि जे किराए सूदो ॿी मद में केतिरा ई पैसा ख़र्च कया। डॉक्टर नदीम तरफ़ां नैब मथां लॻायल इल्ज़ामनि जी तरदीद। जवाब में नैब तरफ़ां NICVD जे डॉक्टर नदीम मथां अदालत में हक़ीक़तूं लुकाइण जो बि इल्ज़ाम। PPMPA सरदार चांडियो ऐं बुरहान चांडियो मेहड़ में 3 घर भातियुनि जो क़त्ल केस दादू खां मेहड़ मुंतक़िल करण लाइ लाड़काणो हाई कोर्ट सां राब्तो करे वरितो। दादू जी अदालत उमेर उबाब जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस ते ॿुधणी 23 जनवरी ताईं मुलतवी। ॿुधणी दौरान उमेर उबाब ऐं सरदार चांडियो पेश थिया। अदालत ॿाहिरां टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे उमेर उबाब जो चवणु हो त संदसि 3 घर भातियुनि जे क़त्ल केस ते 3 सालनि जे गुज़रण बावजूदु फ़ैसिलो न थी सघियो आहे। जवाबदार सबूत पेश करण बदिरां इल्तवा जा हरबा इस्तेमाल करे रहिया आहिनि। अदलिया मां इंसाफ़ जी उमेद आहे। इंसाफ़ मिलण ताईं वेढ़ जारी रखंदासीं। शिकारपुर जिले के मदीजी में यूनियन काउंसिल अमरोट जो UC सेक्रेटरी वकार जोड़ेजो कुत्तनि जे ॾाहण वारे केस में गिरफ़्तार। अमरोट थाणे जी पुलिस कार्रवाई करे UC सेक्रेटरी खे गिरफ़्तार करे वरितो। लॉकअप हवाले। पुलिस जो चवणु आहे त रोलू कुत्तनि जे ॾाहण जो केस दाख़िल थियण बाद UC सेक्रेटरी गुम थी वियो हो। ॻुझे इतला ते कार्रवाई करे खेसि गिरफ़्तार कयो वियो। UC सेक्रेटरी खे अदालत में पेश करण जा इम्कान। थरपारकर जे शहर मिठी में ASI जे घर मां साली ऐं भेणी वेझा लाश हथ अचण वारे वाक़े जो केस दाख़िल न करण ते SHO मुअतल। SSP थरपारकर मुतासिरनि जे 3 ॾींहनि ताईं धरणे बाद मिठी थाणे जे SHO मोहम्मद ख़ान ज़ाउर खे मुअतल करे छॾियो। लाश हथ अचण वारे वाक़े जो केस दाख़िल थियण बाद मुतासिरनि धरणो ख़त्म करे छॾियो। मक़तूल नौजवान डूंगर मेघवार जे भाउ दादू मेघवार जी फ़रियाद ते ASI गुल मोहम्मद सान सूदो ॿियनि जवाबदारनि ख़िलाफ़ क़त्ल ऐं इज्तमाही ज़्यादती जो केस दाख़िल। मक़तूलनि जे वारसनि तरफ़ां मिठी पुलिस ते बेएतमादी ज़ाहिर। ॿिए ज़िले जे ईमानदार ऑफिसर खां वाक़े जी जांच कराइण जो मुतालबो। उमरकोट जे तक PS 52 ते नंढी चूंड लाइ तैयारियूं तेज़। PP उम्मीदवार अमीर अली शाह जी अॻवानी में खानड़ो सैयद खां निकतल रैली में वॾे तादाद में कारकुननि जी शिरकत। रैली में शामिल काफ़िला मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो गश्त कंदा। PP अॻवान अमीर अली शाह ऐं ॿिया अॻवान रैली खे ख़िताब कंदा। उमरकोट में PPMPA अली मर्दान शाह जे लाॾाणे सबबि सीट ख़ाली थी हुई। दादू में PCB ग्राउंड तां जनरेटर चोरी वारे केस में जवाबदार परवेज़ चांडियो जी पक्की ज़मानत मंज़ूर। मक़ामी अदालत जवाबदार परवेज़ चांडियो जी 50,000 रुपयनि जे मचलकनि एवज़ ज़मानत मंज़ूर करे वरिती। करमपुर भरिसां पाणी जे वारे ते वियल नौजवान अगवा। धाड़ियल नौजवान पोहरत अली ख़ान जाफ़री खे अगवा करे विया। पुलिस ऐं ॻोठाणा धाड़ियलनि जा पेरा खणी कच्चे तरफ़ रवाना। नौजवान जे वारसनि जो चवणु आहे त पोहरत अली पाणी जे वारे ते वियल हो त धाड़ियल खेसि अगवा करे विया आहिनि। पुलिस खां नौजवान खे जल्द बाज़ियाब कराइण जो मुतालबो। ऐं क्राइस्ट चर्च टेस्ट जी ॿी इनिंग्स में पाकिस्तानी टीम 186 रन्स ते ढेर। न्यूज़ीलैंड जी टीम पाकिस्तान खे इनिंग्स ऐं 176 रन्स सां शिकस्त ॾेई छॾी। न्यूज़ीलैंड 2 मैचेस वारी टेस्ट सीरीज़ 2-2 ते पंहिंजे नाले करे वरिती। कीवीज़ जो कप्तान
विलियमसन सीरीज़ जो बहितरीन रांदीगर करार। न्यूज़ीलैंड जो बॉलर काइल जेमिसन बि मैन ऑफ द मैच करार। अस्सलामुअलैकुम टाइम न्यूज़ अगत मां हमीर शेख हेडलाइंस ज़वानी थियूं तफ़सीली ख़बरूं शामिल कयूं था हिन ब्रेक खां।